संगार टीवी जी वीडियोज़ में एक दफ़ो ॿीहर वलीकार। ही ॻाल्हि आहे 1998 25 माई जी। पाकिस्तानी इंटरनेशनल एयरलाइन PIA PK 544 जी उड़ान ग्वादर खां कराची तरफ़ रवाना थी। जहाज़ में 3 खां वधीक मुसाफ़िर ऐं अमले जा मेंबर सवार हुआ। सफ़र मामूल मुताबिक़ हली रहियो हो, पर कुछ देर बाद 3 हथियारबंद माण्हुनि जहाज़ खे हाईजैक करे वरितो। हाईजैकरनि पायलट खे धमकी ॾिनी त जहाज़ जो रुख हिंदुस्तान तरफ़ मोड़ियो वञे। जहाज़ जे कप्तान सूरत हाल ॾिसी वॾी होशियारी सां कमु वरितो। कप्तान मौक़ो ॾिसी हाईजैक जो बटण ऑन करे छॾियो। हिननि हाईजैकरनि खे ज़ाहिर कयो त संदन हिननि जे हुकुम ते हलियो पियो वञे, पर हक़ीक़त में पाकिस्तानी अख़्तियारनि सां ॻुझे राब्ते में रहियो पियो वञे। पोइ पाकिस्तानी अमलेदारनि हिकु मनसूबो तयारु कयो। हुननि हाईजैकरनि खे यकीन ॾियारियो त हो हिंदुस्तान जे शहर भुज में पहुचण वारा आहिनि, पर हक़ीक़त में जहाज़ खे सिंध एयरपोर्ट हैदराबाद में लैंड करायो वियो। एयरपोर्ट ते अहिड़ो माहौल पैदा कयो वियो जो हाईजैकरनि खे शक बि कोन थियो। एयरपोर्ट जो नालो मिटाए भुज एयरपोर्ट जो नालो रखियो वियो ऐं पाकिस्तान जे झंडे जी जॻह ते इंडिया जो झंडो लहरायो वियो। जॾहिं हाईजैकर सम्झी वेठा त हो हिंदुस्तान पहुची चुका आहिनि, पोइ पाकिस्तानी सिक्योरिटी एयरफोर्स ऐं कमांडर्स कार्रवाई करणु शुरू कई। पोइ मुख़्तसिर ऑपरेशन खां पोइ 3 हाईजैकरन्स खे गिरफ़्तार कयो वियो। सभई मुसाफ़िर ऐं अमलेदार जा माण्हू महफ़ूज़ रहिया ऐं जहाज़ बि सलामत रहियो। पोइ ही वाक़ियो पाकिस्तान एयरलाइन जो हिकु मशहूरु ऐं तारीख़ी वाक़ियो बणिजी वियो, जिते पायलट जी होशियारी ऐं सिक्योरिटी इदारनि जी मनसूबाबंदी ऐं कमांडोज़ जी तेज़ कार्रवाई हिकु ख़तरनाक सूरतहाल खे बिना कंहिं वॾे नुक़सान सां ख़तमु कयो वियो। हाईजैकरनि सोचियो हो त हो हिंदुस्तान पहुची चुका आहिनि, पर हो पाकिस्तान जी चाल में फासी चुका हुआ ऐं उन्हनि जो मनसूबो नाकाम थी वियो। अॼु जी हुई इहा वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।